अस्सलाम वालेकुम दोस्तों, मुझो नालो है कमर ज़मान हमलानी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो HTV हमलानी TV यूट्यूब चैनल। जीअं त दोस्तों तव्हां सभिनि खे ख़बर आहे त मां सिंधी ड्रामो ज़हर ज़िंदगीअ ते अॻु में बि काफ़ी सारा वीडियो ठाहे चुको आहियां ऐं जंहिंमें मां टोटल 575 मिस्टेकूं अॻु में ई ॾेई चुको आहियां ऐं अञा बि हिन ड्रामे में काफ़ी सारी मिस्टेकूं आहिनि। तंहिं करे हिकिड़ो ॿियो वीडियो मां हिननि मिस्टेकनि ते ठाहे रहियो आहियां। यादि रखिजो दोस्तों त हीअ मिस्टेकूं सिर्फ़ु फिल्मी मिस्टेकूं आहिनि, न कि पर्सनल मिस्टेकूं आहिनि। तंहिं करे हिननि मिस्टेकनि खे पर्सनल न वठिजो। उन खां अलावा जेके बि दोस्त हाल ताईं मुंहिंजे हिन चैनल ते नवां पिया अचनि उन्हनि खे मुंहिंजी गुज़ारिश आहे त मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब करे ऐं बेल जे आइकन खे ज़रूरु दॿाए छॾिजो ताकी मुंहिंजो हर नओं अचण वारो वीडियो सभ खां पहिरियां तव्हां दोस्तनि ताईं पहुची सघे। त दोस्तों हाणे हलूं था पंहिंजे अॼु जे वीडियो जे तरफ़। मिस्टेक नंबर 576 किस्त नंबर 174। दोस्तों इन सीन में तव्हां ॾिसो त हिते मीरा हिन शख़्स खे छुरियूं हणी मारण जी कोशिश पई करे। दोस्तों तव्हां गौर सां ॾिसो त हिन सीन में हिते मीरा हिन शख़्स खे छुरियूं हणी मारण जी कोशिश पई करे ऐं दोस्तों सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु 2 सेकंडनि खां पोइ जीअं ई तव्हां उन छुरीअ ते नज़र विझंदव त उन छुरीअ ते रत जी हिकु फुड़ी बि न आहे। दोस्तों इहा छुरी मीरा हिन शख़्स के पेट में हई पे त हिन ते रत हुअणु खपे, पर दोस्तों जेकॾहिं तव्हां हिन छुरीअ ते गौर कयो त हिन छुरीअ ते रत जी हिकु फुड़ी बि नज़र कान थी अचे। दोस्तों रियल रत न ई हुजे हा कम से कम हिन ते रंग लॻल हुजे हा त बि हीअ मिस्टेक कोन थिए हा। बहरहाल दोस्तों हीअ बि को वॾी मिस्टेक आहे हिन ड्रामे में। उमेद थो कयां त हीअ मिस्टेक तव्हांखे सम्झ में अची वई हूंदी ऐं दोस्तों मूंखे कमेंट सेक्शन में ज़रूरु ॿुधाइजो त हीअ मिस्टेक तव्हांखे सम्झ में आई या न। मिस्टेक नंबर 577 किस्त नंबर 174। दोस्तों इन सीन में तव्हां ॾिसो त हिते दिलावर जॾहिं आचर खे चमाट थो हणे त उहा चमाट आचर जे मुंहं खां काफ़ी परे खां गुज़री थी वञे, आचर खे कान थी लॻे। दोस्तों तव्हां गौर सां ॾिसो त हिन सीन में दिलावर जॾहिं आचर खे चमाट थो हणे त उहा चमाट आचर जे मुंहं खां काफ़ी परे खां गुज़री थी वञे। आचर सिर्फ़ु चमाट लॻण जी एक्टिंग थो करे। हे ॾिसो दोस्तों हीअ बि को वॾी मिस्टेक आहे हिन ड्रामे में। उमेद थो कयां त हीअ मिस्टेक तव्हांखे सम्झ में अची वई हूंदी। दोस्तों हिननि सोचियो हूंदो त हीअ मिस्टेक केरु पकिड़े कोन सघंदो, पर आख़िरकार हमलानी टीवीअ हीअ मिस्टेक बि पकिड़े वरिती आहे। मिस्टेक नंबर 578 किस्त नंबर 175। दोस्तों इन सीन में तव्हां हिन जॻह ते ॾिसो त हिते तव्हांखे माइक जो पाछो कैमरा जी फ्रेम में चुरपुर कंदे नज़र अची रहियो हूंदो। ही ॾिसो दोस्तों ही माइक जो पाछो कैमरा जी फ्रेम में हिते चुरपुर कंदे नज़र अची रहियो आहे। दोस्तों हीअ बि को वॾी मिस्टेक आहे हिन ड्रामे में। उमेद थो कयां त हीअ मिस्टेक तव्हांखे सम्झ में अची वई हूंदी। मिस्टेक नंबर 579 किस्त नंबर 176। दोस्तों हिन सीन में तव्हां राणे ते गौर कयो त राणो हिते कैमरा ॾांहुं निहारे रहियो आहे। दोस्तों तव्हां गौर सां ॾिसो त राणो हिते कैमरा ॾांहुं निहारे रहियो आहे। दोस्तों हिते हिननि सभिनि खे डायरेक्टर इहो सम्झाए रहियो हुयो त तव्हांखे छा चवणो आहे छा करिणो आहे। उन खां पोइ जीअं ई डायरेक्टर सीन करण जो इशारो ॾिनो त बाक़ी सभु त पंहिंजे सीन में लॻी विया, पर राणे जो ध्यानु अञा कैमरा ॾांहुं ऐं डायरेक्टर ॾांहुं हुयो त हीअ मिस्टेक बि रिकॉर्ड थी वई। दोस्तों राणे जी हिन मिस्टेक ते न डायरेक्टर गौर कयो, न एडिटर गौर कयो, न वरी कैमरामैन गौर कयो। इन करे हीअ बि को वॾी मिस्टेक थी वई हिन ड्रामे में। दोस्तों उमेद थो कयां त हीअ मिस्टेक तव्हांखे सम्झ में अची वई हूंदी ऐं दोस्तों मूंखे कमेंट सेक्शन में ज़रूरु ॿुधाइजो त हीअ मिस्टेक तव्हांखे सम्झ में आई या न। ऐं दोस्तों मूंखे इहो बि कमेंट सेक्शन में ज़रूरु ॿुधाइजो त हीअ मिस्टेक तव्हांखे कीअं लॻी। दोस्तों अॼु जे लाइ हिन वीडियो में बसि एतिरो। उमेद थो कयां त हीअ वीडियो तव्हांखे पसंदि आयो हूंदो। जेकॾहिं हीअ वीडियो तव्हांखे पसंदि आयो आहे त हिन वीडियो खे लाइक कंदा, दोस्तनि सां शेयर कंदा ऐं हिन वीडियो में प्यारा भरी कमेंट बि ज़रूरु करे छॾींदा। दोस्तों यादि रखंदा त हीअ मिस्टेकूं सिर्फ़ु फिल्मी मिस्टेकूं आहिनि, न कि पर्सनल मिस्टेकूं आहिनि। तंहिं करे हिननि मिस्टेकनि खे पर्सनल न वठिजो। उन खां अलावा दोस्तों इहो बि यादि रखिजो त हीअ मिस्टेकूं सिर्फ़ु सिर्फ़ु एंटरटेनमेंट लाइ रिकॉर्ड कई पई वञनि। उन खां अलावा जेके बि दोस्त हाल ताईं मुंहिंजे हिन चैनल ते नवां पिया अचनि उन्हनि खे मुंहिंजी गुज़ारिश आहे त मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब करे बेल जी आइकन खे ज़रूरु दॿाए छॾिजो ताकी मुंहिंजो हर नओं अचण वारो वीडियो सभ खां पहिरियां तव्हां दोस्तनि ताईं पहुची सघे। त दोस्तों हाणे मिलूं था नेक्स्ट वीडियो में। तेसिताईं मूंखे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।